ॾे त ख़बर वही आहे पोपरी वारनि ॾे अधी घरों निकिरणु पुॼे ई नथो। हिकु नंढड़ा ॿार वरी मथां कहर जी गर्मी। इहो त आहे 2 ॾींहं बुट थी हवा जो नाओ निशान ई न हो। कल्ह 5 मिंट वई हुअसि सो बि मोरा आई भाई दुंबी आई आहे अचु। दुंबी जेका शौकर ढेबरी जी ससु अथसि न उहा डोज़र आहे। हे जेका आहे त असांजे पाड़े में रहंदी हिन जो नालो आहे माई शराफ़त। पर पोइ दुंबी जो आहे त हर को माना दुबी करे छॾींदो। दुंबी जे नाले सां मशहूरु आहे हुते। हा भला थोरी सिहतमंद आहे छा? थोरी माशाल्लाह हिते आहे तो जहिड़ियूं 3 निकिरनिसि। छो कर्ज़ई जे घर थी पलिजे छा? बीमारी अथी दवायूं खाई खाई फेफी थी वई। या ॾिसण जहिड़ी बि हाणे थी आहे। पहिरियों त उथण वेहण खां आज़ुर थी के साल वेठी हूंदी हिकिड़ी जाइ ते। वरी मथो ब्लड प्रेशर। रब अहिड़ियूं बीमारियूं दुश्मन खे बि न ॾे। माण्हू परेशान थो थी वञे थी। बसड़ी अधी ज़ारी आहे कूड़ी जो जहान आहे। ॾिसे थी नफ़्सा नफ़्सी वधी वई आहे। भला पोपरी जो अवाल ॾिठे? हा वेठी सूंड में छा कां ख़ैर त हो। मां धी कूड़ न हणंदसि। महिमान वेठी पोइ मां पुछा न कई। बाक़ी जेको मूंखे लॻे पियो त मावारे वञण खां पहिरियों इन्हनि घर में ट्राबड़को कयो आहे। जंग भॻी कुअल खान अची न शौकर जी छठी आहे वञी भाउ जे घर खीर पी आयो आहे। ज़िबान ॾिनी अथई त शौकर तो वारे रोशू जी मंग आहे। मूंखे जन कनी नाहे। राति जो देरि सां आयो आहे अचे सुम्ही पियो आहे। इहो बि न थियुसि त हिन जी बि का ॼाई ॼणी आहे हिन बेग़रत खे बि को ॿुधायां। न सुबुह जो मासी बचलो आहे या उन वीचारी खे शाबस आहे। उन चईमांसि इहा ॻाल्हि कई आहे। वरी जो पुछो अथमि त छा कयो त बबकियूं पियो ॾे। तुंहिंजो कमु आहे छा मर्दनि जे फ़ैसिलनि में? न मां जो कमु थोरो ई आहे। हिन पंहिंजी टुईमो कढी हुई न। तव्हां बि ॾिनी ही न त शादी में लुड़ न कयो आहे। माशूका खे बाहि त इहा आहे न त असां सां शादी में न नूद कया आहिनि। राजनि में सॼी बेइज़ती कराई अथई। ओ दिमाग़ त डूबते को तिनके खां सहारा वारो किसो हो न दिमाग़ में। मां चयो हथु पेर हणा मन शोरी जी ज़िंदगानी बची पए। मूंखे कहिड़ी ख़बर त हे सुर थो थिए। तो वारी जो वात बि अथई मां ॿुधो आहे। तो ईअं थी चलको करे जो सीनियरनि खे बि जवाबु ॾेयूं बीठी आहे। चङो थी करे इन्हनि जो दारू आहे। मोरी ख़ान खे बि ख़बर पवे त माशूकड़ी खे बि सेखत हुजे। इन्हनि सां जेसि ताईं इन्हनि जी ॿोली में न ॻाल्हाइबो न इन्हनि खे सम्झ में न ईंदो। इहो घर बि अधी पोइ न हलियो। अॻे पोइ ॾिसजांइ इहो रोशू इन्हनि खां धार थींदो। अलाह उहो ॾींहुं कंदो मां त देॻड़ो लाहींदसि मिर्चाई भत जो। अधी बूटी विझे त पोइ असां बि खणी दुआ कयूं। बाक़ी रुखा चांवर त हर को पंहिंजे घर में रहणे थो। जे इहो कमु हिननि 3 महीननि जे अंदरि थियो त सिंधी कुकड़ विझंदीसांसि बसि न। अलाह अघाईंदो। हाणे त लॻे थो तहजुद पढ़णो ई पढ़णो पवंदो। इहा माई ही भलाई हिकिड़ी या ॼरूकड़ी सफ़ा ओसली सुकल काठी या हाणे बुंड थी आहे। जेको ॾिसे छा चवे चए तोखे भला घरों मानी न ॾींदा आहिनि छा? पोइ हिन हराम खाधो छा जो वही मचंदी। बीमार थी पई न पोइ हिन हया दवाउनि जा फक। पोइ दवायूं वरी गरम अंदरि वञी विढ़ियूं पोइ इहा मचंदी वई। कहिड़ी बीमारी हुअसि? गैस शी पियो हुअसि। गैस त नेमत आहे। बीमारी काथे आहे? नेमत इहो वरी कीअं? आई सॼो मुल्क गैस खां परेशान आहे। तव्हांखे ख़ुदा अंदरि में ॾेई छॾी आहे। नड़ी छिके ऐं तीली ॾियोसि बभड़ पिया ॿारियो। टोक वारी आदत न वई अथव अञा। उहो वीचारी मरे पई तोखे हा त चे गैस मां फ़ाइदो वठे। यार नेमत आहे ॿुधे त रहंदो ॾुख करे। भोग थी कयां तूं त पाण रंधनि ते वेठी आहे। मां बि मां चङा ई चईमांइ वधीक त मां बि तोखे कुझु कोन चयो। सुम्हणु नथा ॾियनि सुम्हणु था ॾियनि। सॼी राति अलाह जी माने जे मथां वेही हिननि खे झली थी हणा। अहिड़ा डुंबा मच्छर नदी तूं ॾिसे त तुंहिंजो हियांव हिननि खे ॾिसी करे ई सड़ी वञे। ख़ुदा जी शरण खां मार पवई हे तुंहिंजी तूतरियुनि वॼाइण जी उमिरि आहे। ओ चरी तूतरियुनि वॼाइण जी बि उमिरि हूंदी आहे छा? करे तूतरी दवाड़ू कॾहिं बि वॼाए सघे थो न करे। हिते लुड़ू न कर ख़ुदा खे मन माई ॿाहिरि वञी पू पू कर। मां थी कदम करे कंहिंखे वणे न वणे करे। निकिर मुंहिंजे घरों त कयां न मिटी पलीत। मां अलाह साईं जी ज़मीन ते वेठी आहियां करे मां ॾिसंदो आहियां कंहिं थो तड़े कढे करे। अलाह साईं जी ज़मीन ते बीठी आहियां त मूं महिल शिर तो न कुॾाए न। पादर काॾे वियो मुंहिंजो। इहा नीरी जुती त मूंखे ॾियो। अब हाणे भरगड़ भॼू करे
हेठि थी दली मुल्क में आज़ार कयो थी इहा माई चढ़ियल आहे हाणे इहा घर वेठी हूंदी उते बोर थींदी हूंदी पोइ हिन सोचियो हूंदो त वञी करे आउं तूतरी थी वञा रौशो थी कयां हिनखे हर वक़्तु रौशो खपे को कहिड़े मुंड में आहे को कहिड़े मुंड में आहे ओ मांगर मछ भलाए तूतरी खसियाए वाहियात भैसी अल्लाह बोड़ो करई शला पू पू करे ज़बान खे पंहिंजो ई चक लॻई अॼु रिसेस में मिसिन चयो त 100 रुपयो ॾियो त समोसा ऐं पकोड़ा घुरायूं मुंहिंजी पर्स में रुगो 20 रुपया पिया हुआ मां त अहिड़ी पई शकी थियां महीने जो आख़िर थींदो आहे न माना मास्तरनि खां आज़ार मिसियूं तव्हां वारियूं पढ़ाइण ईंदियूं आहिनि की न शंबोशा ऐं पकोड़ा खाइण पीअण ईंदियूं आहिनि निभागिन खे घर में कुझु नथो मिले छा अमां इहे फ़िरोज़ा ख़ान जा कम आहिनि घर में पैसा न आहे ॾींदी शाम जो फालूदो खाए डेली स्कूल में 3 पीरियड में पटे वाले खे सॾु करे चए मिसिन को पुछा कराया त कहिड़ियूं कहिड़ियूं समोसा खाईंदियूं पोइ वरी छा करे उन्हनि खां उगाड़ी करे 100 रुपयो वरी इहा इर्शी जेका आहे इहा रलजंदी इन सां इहा बि खाइण खां सफ़ा छिती आहे खाइण जो नालो ॿुधंदी न ओ परे खां इहा भॼंदी ईंदी असांखे बि मजबूरनि घुराइणो पए थो तूं बाकस में मानी बि खणी वञ ऐं बटालूं बि तरे वञ पोइ तोखे न चवंदियूं मुंहिंजी मानी बि खाई वञनि मां उहो ई बुख ते सफ़ा ईअं आहिनि छा लिहाज़ न अथनि वरी कम वारी मासी खे थोरा पकोड़ा खाराए छा चवनी मासी दुआ कर त रिश्तो थिए असांजो हे वेठिला अहिड़ियूं दुआयूं कराइनि बाक़ी न त छा ठरनि शादी जो ॿुधी अमां जो क्यों मास्तरियाणियूं चढ़ियल आहिनि अॻे मिसिन जी शादी थींदी हुई त मिसियूं पंहिंजे मुड़ुसनि जो नालो बि न खणंदियूं हुयूं जा मंगेतनि जो नालो को क्लास में कंहिं छोकिरे ते हूंदो हो त उनजो नालो न खणनि उनखे चवनि हेॾे आहे हाणे उहो लिहाज़ न आहे रहियो पंहिंजो ॾाजो पाण थियूं वठणु वञनि आया रही आहे मुल्क में ॾाजो बि पाण छोकिरा पसंदि पाण कनि ड्रॉई थी क़ुर जी छोकिरा बि पाण पसंदि कनि मां जो को सन चढ़ी वियो असांखो